पी पंहिंजे सगे पुट सां कीअं तो मुनाफ़िकी करे सघे? न न, इहो नामुमकिन आहे। या दुश्मन जी चाल आहे। दुश्मन असां पी पुट खे विड़ाए असांखे कमज़ोर करणु चाहे थो। शाह ज़मान, मां तुंहिंजा ये पलीत इरादा नाकाम करे छॾींदुसि। बहादुर खान पाण खे लोही कड़न में ॾिसी छा थो सम्झी? तॾहिं त चवंदो आहियां मुंहिंजो नालो अथई सूबेदार सुखियो, पर आहियां ॾाढो ॾुखियो। सूबेदार, शुक्र कर जो मां कैद में आहियां। जंहिं ॾींहुं हिन कैद मां आज़ाद थियुसि, तोखे ज़िंदगी जी कैद खां आज़ाद करे छॾींदुसि। बहादुर खान, अहिड़ा लतीफ़ा मूं वॾनि वॾनि काहिरनि खां ॿुधाया आहिनि। जेके न पाण खे हिते सूरमो सम्झंदा, उन्हनि खे हिन थाणे में मां बुहारियूं ॾियारियूं आहिनि। खिल खिल सूबेदार, खिल। जेतिरो खिलणो अथई खिली वठ। पोइ शायदि ज़िंदगीअ में वरी खिलण जो मौक़ो मिलई, अलाए न। बहादुर खान, तो अहिड़ो कुद्धो कमु कयो आहे, तोखे मां जेतिरी बि सज़ा ॾियां उहा घटि आहे। काश सज़ा ऐं जज़ा जो अख़्तियार मूंखे हुजे हा, पर हाणे तुंहिंजो फ़ैसिलो कोर्ट सबूरी कंदी। खबरदार, खबरदार जो मूंखे चालान कयो अथई। नौकरी त तुंहिंजी वेंदी वेंदी, पर किथे ईअं न थिए जो ज़िंदगी जी बाज़ी बि हारे वेही रही। बहादुर खान, मां मजबूर आहियां। ही सभु फ़ैसिला पाला ऑफिसरनि जा आहिनि। असां त हुकुम जा बंदा आहियूं। मथां हुकुम मिलियो तोखे गिरफ़्तार करियो। हाणे जेकॾहिं हुकुम मिलंदो, बिना देर तोखे आज़ाद करे छॾींदो। सूबेदार, मां तो वटि चंद कलाकनि जो महिमान आहियां। ॼाण बाबा साईं आयो। बहादुर खान, दादा छो थो ॾे? ॻाल्हि खे सम्झी थो, तॾहिं ते चई थो बाबा साईं ॼाण आयो। छा मतिलबु आहे तुंहिंजो? बहादुर खान, सियाणो आहीं, सम्झी वञ। अञा ताईं रईस दरिया खान तुंहिंजे लाइ फोन ई कोन्हे कयो। बाबा ईंदो, ज़रूर ईंदो। मां तुंहिंजी ऐं शाहज़मान जी चाल खे खूब समझां थो। बहादुर खान, नालो तम सूबेदार सुखियो, पर आहियां ॾाढो ॾुखियो। ममड़ी मोटी आई है, हाण वेठी थी बागुओं वारा घोड़ा गाड़ी। शराफत जो त ज़मानो ई कोन्हे। असां जहिड़ियूं शरीफ मायूं वेठी थी रोज़ मोचड़ा खाइनि, बाक़ी इन तां सभु कोई घोर घोर थो वञे। ज़रीना करे त करे छा? अरे ज़रीना, ओहो वक्त ई दर गयो आ। ज़मानो बदलजी वियो थई। अदी तोखे शाबस आहे जो दुख सुख में अची थी। हेदे गोठ मां मिटन माइटन खां सवा ॿी कमाई हाल भाई कान्हे थी। अरे ज़रीना, जे अलाह लॻे ॻाल्हि गड़जे त इन्हनि न्याणियुनि निमाणनि सां वॾो ज़ुल्म थियो। विढ़नि भर्त चटनि में भरजी वञनि न्याणियूं। हाणे इहो बि को इंसाफ़? अदी सही चवंदा आहिनि, जेको करे सो भरे। मर्द वीचारा कंहिंजे लाइ था विढ़नि? इन्हनि न्याणियुनि लाइ न। इहे छोरियूं अखियुनि वारी रांदि न खेॾनि त इहे ॾींहं न ॾिसनि। इहे छोरा छिता कोन्हनि थिया जो पराइनि छोरियुनि में अची हथ विझंदा। छोकरनि खे छोकिरियूं थी हिरखाइनि, पोइ चटी में छो न वञनि? बसड़ी अमड़ को चवंदा न आहिनि त सटियूं पयूं सीलाइनि, अहिड़ियूं पयूं लाॾ कनि। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे ज़रीना, इन्हनि न्याणियुनि निमाणनि जो बि ॾोह कोन्हे। जेकॾहिं माइट न वक़्त सां इन्हनि खे उथारे घर जो कनि
त इहा अखियुनि जे रांदि रहण जो वक़्तु ई कोन मिले पर पोइ मिड़ाईअ मणे केरु चए अधे पले त कसम खणी छॾियो आहे त इहे छोकिरियूं कोन उथारींदो। घर में वेही वेही छोकिरियूं छितियूं थींदियूं पोइ कंदियूं अलाह तोहार। सरीना पर इहा ससु ई बेगुनाह अथई। मां इन्हे जे सितारनि जी चाल ॾिठी आहे। इहा वेचारड़ी सूंह जे करे मार खाई वई। अदी सोना त टूब पटन ते पिया आहिनि। ससुई सूंह जे करे न लछणनि जे करे मार खाई वई आहे। अदी ॻाल्हि तई ख़ुदा करण ससु ई बेगुनाह अथई। हा को ॻाल्हि मञे या न मञे। अदी मुंहिंजे मञण सां छा थींदो? दुनिया जी नज़र में त ससुई भाॼो कढ़ाए न। यो सरीना ससु आहे काथे का गिराटड़ी पायांसि को कूड़ो सचो दिलासड़ो न्याणीअ खे ॾेई वञा। इहा ममड़ी अंदर वेठी अथई। तूं बि वञी ॿ ताना हणी अचीस। अड़ी अंबड़े कोन खे मारणो कमु बसरा जो नाहे। बसरा कचे हुजे जा पक पोचा फकीर फिरंदा था। अम्मा बसरा टेढ़ी कचे टेढ़ी पके पोचा फकीर फिरंदा था वतन ते। मासी मूंसां दुश्मन अहिड़ो वेल कोन कयो हुयो जहिड़ो पंहिंजनि कयो आहे। जेका माई अचे थी सो ताननि जा तीर हयूं थी वञे। माठ कर अम्मा ससु ही माठ मूंखे फकीरनि सभु कुझु ॿुधाए छॾियो त तूं बेगुनाह आहीं। ओ अमड़े मां माण्हूअ जो मोह ॾिसी अंदर जो अहवाल पढ़ी वेंदी आहियां। जेकॾहिं अॼु अम्मा ज़िंदा हुजे हा त चाची मूंखे अहिड़ा ताना न ॾे हा। ओ अम्मा ससु ही तूं ज़रीना जी दिलि में न करे। मुंहिंजी आदत थी वई आहे इहो ॻाल्हाइण। ओ अम्मा के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि ज़रीना वांगुरु जो पंहिंजी पुठि वराए ॾिसनि कोन ॿिए ऐब वतन चाकींदा। मासी तूं वे त भला मां तुंहिंजे लाइ चांहि ठाहे अचां। न अमड़े न मां हाणे वींदसि वेहंदसि कोन। बसि तुंहिंजे वापसीअ जी ॻाल्हि ॿुध में त ईअं हियां पी न सघियो। चई वञा वञी मिठड़ीअ धीउ खे अखियुनि सां ॾिस। सोच में त मिली बि अचांसि तबियत बि पुछांसि तोखे को आथत बि ॾियां। अमड़े महिरबानी मासी। अमड़े तबियत कीअं अथई? ठीकु त आहे न? इहो मां जो सम्झे थी न मुंहिंजो मतिलबु? हाँ मासी सब समझा थी। मां बिल्कुल ठीक आया। बस अमड़े अल्लाह खैर कंदो। अमड़े मां हाणे हलां थी पई। बसरा कचे हुजे जा पके ओ जा पकी रखो ताता वतन पिया। चंगो मासी। रखो रपते दुश्मन दफ़ो थी जवे हल चुड़ियो खुश बसरा जेडी कचे तेडी पके मोटा पकी रखंदा था। बहादुर खान सिज लही वियो को बि पुछण जे लाइ कोन आई। बापा साईं अचे थो बापा साईं अचे थो। अञा त रईस दरिया खान ज़ाहिर ई कोन थियो। लॻे थो त अॼो की राति रईस तोखे लाकब में गुज़ारणी पवंदी। सूबेदार शी पिंजरे में हुजे या आज़ाद शी हूंदो आहे। सूबेदार चैन ईअं बि तो मूंखे हथ आहिनि त तुंहिंजा चेहरा कढी कुतनि खे न खाराया त मां बहादुर खान आहियां। मूंखे छो तो दावा ॾींदेस? मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे? मूं त तव्हां सां भलाई कई आहे पर अॼु गंगाई जो वक़्तु आहे किथे? अड़े तूं मूंखे बहादुर खान खे लाकब तो या मूंसां चङाई कई आहे। ऐस होश खां कमु वठ। जेकॾहिं मां तोखे गिरफ़्तार न कयां त शाह समाज जा माण्हू तो ते हमिलो कंदा। पोइ न तूं बची हा
न तव्हांजो खानदान जेकॾहिं सम्झी न त मूं तव्हां मथां एहसान कयो आहे। शाह ज़मान खे सॼी ज़िंदगी भरी न पया त असां किथे आहियूं। चाय न खणी आए कर हाँ तो हाशिम खान पंहिंजे पाण खे वॾो तूर खान थो सम्झे। हम ख़ालिद पंहिंजो घर बि कोन थो सघे। इहा ससी घरां ॿियो चकर लॻी आहे। वरी हाशिम खान ससी खे घर में चङो करे विहारियो आहे। बस अदा माण्हू अजायो वतन दा पूछे रखंदा बाक़ी हाल पूरा अथनि। हाँ दा ॿुधो न अथई हिकु तो सम्झाई पियो वरी सीट खणी एक अहिड़ी गैरत हुजे त न अहिड़ी भॼो करके विच चौक में बीहारे गोली हणे छॾिया। अड़े कुछ गैरत कयो हाशिम केर था वही केर ससुई अगवा थी वई हुई। ससुई रुगो हाशिम जी इज्जत ना है पर हिन पूरे गोठ जी इज्जत आ। अरे ॾिठल आई सुञाणा तोखे हाशिम जी घणी चमचागिरी न कर। ख़बर आहे ससुई जे आशिकनि जी लिस्ट में तूं भी शामिल आई। अरे तू भी ॾिठल आई गुल्लाखोर के जाए जा पुठ वाराए पंहिंजो घर ॾिठो थी कॾहिं। अरे तू केर थींदो आई मुंहिंजे घर जो नालो वठण वारो। हिते त वॾी बाहि थी वठई बाक़ी ॿियनि जी गिला करण में शर्म नथो अचई। अरे बकवास मत कर तू मुंडी मिलाए छॾी तूं तो चाहे बकवास तू बंद कर। खबरदार जो ससी जो नालो वरतो अथई बदमाश के जाए जा। अरे तू एतिरो मौत पर
बसरा ॾाढी बुख लगी आ। घर में को मानी गबो आए त खणिया टियों ॾींहुं ड्राउ करे मानी न खाधी आ। वेहो त तुंहिंजे लाइ पाड़े मां को टुकुर गबो खणी अचां थी। पिनण जी त वॾी मुड़स माण्हू आई हाणे वे हिते मां वञा तो सरदार शाह ज़माने ओ ताक़त चाचो खुदा बख्श मुंहिंजे लाइ उबर सुबर रखंदो आ उहा खाई मां बि ड्राउ कंदुसि वञी। ओपर खां सवा तोखे का बि मानी हज़म थींदी आ ओ न थींदी अथई। बसरा पले वारी धी ससुई जाकता आई न बस मिड़ाई पई थी जीए तगाई कहिड़ी निमाणी आ भलाई हा इन मोहन सालमन खे छा करे सघंदी। बसरा पले खे समझाए छॾे जवे से थी उतारे छॾे न त मिठी शइ ते पयूं मखियूं फेरा ॾींदियूं। मां ससुई जे लाइ रिश्तो बि ॻोल्हे छॾियो आ। नको बेगा हाणे ससुई सॼी सोन जी थी पए पर कोन अखामन। तूं फिक्र न कर बसरा मूं वटि ससुई लाइ रिश्तो आहे रुगो पलियो मञे। हे त ख़बर कहिड़ो संग ॾिठो अथई ससुईअ जे लाइ कहिड़ो छोकिरो ॾिठो थी। पंहिंजे ॻोठ जो आ बसरा। हाणे कुझार तूं न ॾे ॾेढ फुटा चिटो करे नालो खणी ॿुधाए जे ॻोठ जो आ त इहो पंहिंजो सुको डांडी जमाल खुदा बख्शारो पुटो। नको इहो कम बि कोन थियो। हाशिम मो जो जमाल खे ससुईअ जो संग मिलंदो ओ बेगा इन छोरे जमाल खे चयो त दिल धोई दखीअ में रखी छॾे बाक़ी इहे ख्वाब न ॾिसे। इहो कम मुंहिंजो बसरा ॾिस त कीअं तो रिश्तो कराया। हाशिम छो कोन राज़ी थींदो। हाय अकुल जा था तोखां ॻाल्हि विसरी वई आ छा। कल हो को ॾींहुं हाशिम ते इल्जाम हणी जमाल पंहिंजी भेण मारी हाणे हाशिम पंहिंजी भाटरी वरी उन छोरे खे कीअं ॾींदो। तूं सही माण्हू न आई बसरा इहो कांटो मां फिट करे ॾेखारींदोसांइ। इहो तोखे बेगे जो चिता अथई हाणे ॾिस न बेगे जी फनकारी। वॾो फनकार ईअं न त वरी 8 ॾींहं वेठी ठाकुर खे फनकारी बसरा कचे हुजे त पके मोटा फकीर फिरंदा था वतन पिया तुंहिंजी फनकारीअ सां पाण ई उहे पुॼंदा। शशि केतिरा ॾींहं पाण खे कैद कंदी आहे। मां चवां थी उथ घुम फिर। मां हाणे कमरे खां ॿाहिरि न निकिरंदमि। मां हिते ई चङी आहियां। मुंहिंजी भेण ईअं त तूं बीमार थी पवंदी अदी छा कयां। हिते हर को माण्हू लूण जी लपूं आहे। केतिरा जख्म लिकायां। शशि तूं हिम्मत न हार। तूं पले खान जी धीउ आहीं हाशिम जी भाइटी आहीं। पलियो ऐं हाशिम तूफाननि जा बि रुख मोड़ण वारा आहिनि ऐं तूं कंध झुकाए ईअं वेही रही आहीं। न शशि उथी करे माण्हुनि सां मुंहुं ॾे। अदी किस्मत मूंसां अहिड़ा वेल वहाया आहिनि जो हाणे हिम्मत जवाब ॾेई वई आहे। राज सां त मुंहुं ॾेई ॾींदासीं पर हाणे चाची सां मुंहुं केरु ॾींदो। शशि चाची हिकड़ी आहे ऐं असीं 3 आहियूं। उहा असांखां ॾाढी कोन थींदी। अॼु खां पोइ जेकॾहिं चाची असांखे कुझु बि चयो न त असां 3 मिली करे हुनजो अहिड़ो असर कंदियूंसीं जो हुनखे पीउ जो घर बि कोन मिलंदो। बस हाणे घणो थियो। चाचीअ जो लिहाज़ घणो ई कयो आहे असां। चाचो हाशिम नाराज़ थी वेंदो अदी। शशि तूं चाची हाशिम जो फिक्र न कर। चाचो हाशिम कननि जो कचो न आहे जो चाची ज़रीना जूं ॻाल्हियूं ॿुधी असांखे कुझु चवे। चाचो हाशिम सोचे समझी पोइ कुझु असांखे चवंदो। ठीकु आहे आदी जेकॾहिं अॼु खां पोइ मूंखे केर बि तानो आयो न त मां हुनखे 7 सुरियूं ॿुधाईंदसि। शाबाश ईअं शशि का हिम्मत कर। असां सां ज़ुल्म थियो आहे। दुश्मननि त तोखे ज़बरदस्ती अगवा कयो हुयो ऐं माण्हुनि जूं धीअरूं त ॾींहं ॾिठो भॼी थी वञनि। उन्हनि खे त केर बि कुझु नथो चए। हा दी जेकॾहिं हिन दफ़े चाची मूंखे कुझु बि चयो न त मां हेकोन जी ट्रेन ॿुधाईंदीमांसि। हा शशि लतर सां पुॼे चकुर। हाणे ये घोड़ा उग ऐं तैयार थी घुम फिर। मां बि ॾिसां त तुंहिंजो नालो केरु थो वठे। हा ठीकु आहे दी तूं हल त मां अचां थी।
बाबा मूं हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे त मां हाणे कुड़मत कंदुसि। मूंखे हाणे घर में वांदे वेहण सां मज़ो नथो अचे। शाबाश पुट, मेहनत मजूरी में को ऐब ना है बाबा। भली ॻाल्हि आहे जेकॾहिं तूं कंदे कुड़मत। ठीकु आहे त पोइ बाबा साईं मूंखे फ़िलहाल चार्जर बि वठी ॾियो। खुदा बख्श तुम्हारो छोकरो हाणे रोजगार सां बि लॻी वियो। हाणे त जमाल जी शादी कराए न, जमी त ॻाल्हि के चोरियां बाबा। कैसा ॻाल्हि चोरींदे बेगा? पल्लीअ सां ॿियो वरी कंहिंसां? छा न बेगा न, मीरा उमिरि में वॾी आहे, मुंहिंजो छोकिरो नंढो आहे। बाबा मीरा खे छॾियो, पर ससुई त मूं जेतिरी आहे न। छा ससुई? न जमाल न, ससुई जे दामन ते एतिरा दाग लॻा आहिनि जो ससुई के अच्छे उजरे घर में कान सुहंदी। बाबा ससुई त मासूम आहे, बेगुनाह आहे। इन में ससुई जो कहिड़ो ॾोह? मर्द जाणी वाणी गुनाह करे थो, उन ते त को आंगुर नथो खणे। बाक़ी वीचारी औरत अॻुवा थी वञे त उहा दागदार। बाबा इहा कहिड़ी रीत आहे? बस पुट, असांजे ॻोठ जी त इहा ई रीत आहे। पुट, ससुई जो संग त तोखे मिली वेंदो, पर माण्हू तोखे जीअण कोन ॾींदा। थधो थी खुदा बख्श, थधो थी। ससुई जो संग मुंहिंजी ख़िदमतुनि खां सवाइ कोन मिलंदुसि। ख़बरदार, मुंहिंजी फीस खाइण जी कोशिश ई न कजो। जमाल हाशिम खे कारो कयो, इहा ॻाल्हि हाशिम खां विसरी कोन्हे। असांखे ससुई कान थी खपे, मुंहिंजे पुट लाइ संग खोड़। खुद न, तूं सही माण्हू न आहीं, छो थो मुंहिंजी रोज़ीअ ते लत ॾीं? बाबा ससुई जो रिश्तो असां न वठंदासीं त बाक़ी कोई धारिया वठंदा या? न बाबा न, मां हिन ॾुखे वक़्त में ससुई खे कोन छॾींदुसि। मां ससुई सां ई शादी कंदुसि। बाबा ससुईअ में कहिड़ा अहिड़ा सुरखाब जा पर लॻल आहिनि जो तूं ससुईअ लाइ तूं ज़िद करी? बाबा मां ससुई लाइ ज़िद इन लाइ थो कयां त जेकॾहिं मूं ई ससुई खे ठुकराए छॾियो त ससुई जो घर में अछो मथो थी वेंदो। मां त खणी मञी बि वञा, पर पल्लियो ऐं हाशिम कोन मञंदा पुट। ईअं वॾीअ खे विहारे नंढीअ खे कोन उथारींदा। हली शादी पोइ ई थिए बाबा, मंगणो त थी सघे थो न। ठीकु आहे, इन मसइले ते पोइ ॻाल्हाईंदासीं पुट। उत बेगा हलो। संगत तैयारी कयो, दरिया खान जी ज़ाल खे अगवा करणो आहे। छा थो चई हाशिम खान? असां टई औरत ते हथ ई न खयूं, तूं पाण त चवंदो आहीं। मामू यो कम असांखे करणो पवंदो, दिल मुंहिंजी बि नथी मञे। पर सालिम खे सबक सेखारण जे लाइ असां औरत ते हथ खणण लाइ मजबूर थी पिया। दरिया खान रोज रोज मुझे नंगन में हथ तो विझे। छा मां इंसान न आहियां? मुझियूं न्याणियूं औरतूं न आहिनि? छा मुंहिंजे अंदर में गैरत जो तूफान नथो उभरे? हाशिम खान, असां बि जेकॾहिं दरिया खान जहिड़ा थी पियासीं न, असांखे दुनिया सुठो कोन समझंदी। गंदगी खे गंदगी ना साफ़ नाहे कबो। बस मंज़ूर आहे, असां हिन मसइले ते घणो ॻाल्हायो आहे। तव्हां रुगो तयारी कयो। माफ़ कजो दिलावर, ॻाल्हि असांजे उसूलनि जे उबतड़ आहे, इन करे असांखे बि सोचण लाइ वक़्तु खपे। बस पगन, असां फ़ैसिलो कयो आहे ऐं सोचे समझी कयो आहे। हिन मसइले ते हाणे सोचण जी का बि ज़रूरत न आहे। हाशिम भाउ, तूं फिक्र न कर, जॾहिं बि हुकुम कई न असां तयार आहियूं। दरिया खान जी घरवारी खे असां इज्जत ऐं एहतराम सां रखंदासीं। तक़दुस कॾहिं बि पामाल थियण कोन ॾींदुसि। सिर्फ़ दरिया खान खे सबक सेखारण लाइ असां अहिड़ो गलीज़ कदम खणण जो सोचियो आहे। उन करे तव्हां सभिनी जी सोच हिकु जहिड़ी थियणु घुर्जे। संगत साथ ॾिए त बि महिरबानी, जेकॾहिं संगत साथ न ॾिए त बि महिरबानी।
पर मां दरिया खान के रत जा गोढ़ा जरूर ॻाराईंदुसि। हाशिम भाउ, संगत असांजो साथ जरूर ॾींदी, फिक्र न कर।